लाड़कानी शहर के करमान बाग मोहल्ले वासी नौजवान पंहिंजी वालिद सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त 62 साल ज़बरदस्ती संदसि ज़ाल खे घरां वठी वियो, जेको हाणे मौतपाड़ धमकियूं ॾेई रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नौजवान समीर अहमद जतोई पंहिंजे वालिद सरफराज़ अहमद जतोई सां गॾिजी लाड़कानी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम लॻायो आहे त गुज़िरियल 7 डिसंबर ते संदसि शादी शहर जे मदीना कॉलोनी बागराणी जे रहिवासियुनि मां साथ हिना धीअ ख़ादिम हुसैन जतोई सां थी हुई। हुन चयो त शादी जे 15 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी घरवारी पंहिंजे भाउ अता मोहम्मद जतोई, मामे आज़म जतोई ऐं ॿियनि जे चवण ते ख़ैस बग़ैर ॿुधाइण जे घरां निकिरी पंहिंजे वालिदिन जे घर हली वई। जे बद साले पंहिंजे भाउसर सोटनि सां गॾिजी असांजे ज़रिए ज़मीन ते कहा करियो ते पयल समूरो अन खणी विया ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ वूमेन थाणे ते कूड़ी NC दाख़िल पिणु कराई। हुननि चयो त इंक्वायरी थियण बैदि मुंहिंजा साहुरा कूड़ा साबित थिया। गुज़िरियल 6 अप्रैल ते चाचे राबिल जतोई, मामे करीम बख्श जतोई समेत बिरादरी जे ॿियनि मुअज़्ज़िज़नि जी अॻुवाणी में असां ॿनी धुरियुनि जूं ॻाल्हियूं थियूं ऐं जंहिंमें मुअज़्ज़िज़नि पारां तय कयो त संदसि घरवारी हिना पंहिंजे वालिदिन जे घर न वेंदी ऐं न ई वरी उहे साणसि मिलण ईंदा। हुन चयो त फ़ैसिले बावजूदि संदसि 62 सालो अता मोहम्मद जतोई पंहिंजी भेण खे वठण लाइ असांजे दर ते आयो ऐं असां सां मुंहंमारी कई। अहिड़ी सूरतहाल में गुज़िरियल जुमे वारे ॾींहुं सुबुह जे वक़्तु हिकु भेरो ॿीहर घरवारी पंहिंजे वालिदिन जे घर निकिरी वई आहे, जंहिंसां हाणे मुंहिंजो को बि तालुक़ु नाहे। नौजवान लाड़काणे जे DIG SSP ऐं ॿियनि वसवाल खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी बासर माइटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।